अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जो मौज़ू आहे मस्जिद जो बयान। त मस्जिद जा आदाब, मस्जिद में कहिड़ियूं शयूं अदब सां इस्तेमालु करणु खपनि ऐं मस्जिद जा कहिड़ा हक़ आहिनि उन जे बारे में बयान। किताब जो नालो इरशादुल फ़िक़्ह, मुसनिफ़ क़िबला साईं मुफ़्ती अब्दुर्रहमान ठठवी। मस्जिद जो बयान ॼाणणु घुरिजे त मस्जिद अल्लाह ताला जो घरु आहे जंहिंमें अदब सां दाख़िल थियणु घुरिजे ऐं उन में दुनियावी ॻाल्हियूं न कजनि। जीअं त हदीस पाक में आहे त मस्जिद में दुनियावी ॻाल्हियूं करणु सबबु अमल ईअं चट था थियनि जीअं जानवर गाह खाई ख़तमु कंदो आहे। नबी साईं जी हदीस आहे त मस्जिद में माण्हू दुनियावी कचारियूं करे थो, ईअं अमल चट थियनि था जीअं जानवर गाह खाई ख़तमु करे थो। मस्जिद में दाख़िल थियणु वक़्तु पहिरियां साॼो पेर दाख़िल कजे ऐं खाॿो पेर दाख़िल कजे ऐं हीअ दुआ पढ़िजे, बिस्मिल्लाहि वस्सलामु अला रसूलिल्लाहि अल्लाहु मफ़्तह ली अबवाब रहमतिक। ऐं मस्जिद खां निकिरणु वक़्तु पहिरियां खाॿो पेर कढिजे ऐं हीअ दुआ पढ़िजे, अल्लाहुम्मा इन्नी असअलुका मिन फ़ज़लिक। हाणे हिते कुझु मसइला पेश करियां थो। त पहिरीं मसइलो इहो आहे त मस्जिद में खाइणु पीअणु ऐं सुम्हणु मुसाफ़िर खां सवाइ ॿियनि लाइ मकरूह आहे। जेको मुसाफ़िर आहे उन्हनि लाइ सही आहे, बाक़ी ॿियनि लाइ मकरूह आहे। मसइलो ॾहे वारो, मस्जिद में खाए या पीए ऐं सुम्हे त जाइज़ आहे, बाक़ी ॿियनि जे लाइ न। मसइलो मस्जिद में सुतल खे तड़ पइजी वियो तयम करे ॿाहिरि निकिरंदो। मसइलो मस्जिद में मसइलो हेज़ निफ़ाज़ वारी औरत ऐं नापाक मस्जिद में दाख़िल न थियनि, शरी हुकुम आहे। मसइलो मस्जिद में पिनणु हराम आहे ऐं पेनू कुॾियणु मकरूह आहे। जेके मस्जिद में अॼुकल्ह सवाल कनि था इहो पिनणु हराम आहे ऐं मकरूह आहे, इन्हनि खे ॾियण बि माना वॾो गुनाह आहे, त इन्हनि खे न ॾिजे ऐं मस्जिद में अहिड़ा सवाल जवाब न कजनि। मस्जिद में आङिरियुनि खां ठकाव ॾियणु मकरूह तहरीमी आहे। जेका शैतान जी तस्बीह असां मुस्लमान कंदा आहियूं या ठका ॾियणु मकरूह तहरीमी आहे। सभिनी मस्जिदनि खां अफ़ज़ल मस्जिद हराम आहे, उन खां पोइ मस्जिद नबवी आहे, पोइ उन खां बाद में पाड़े वारी मस्जिद। मसइलो ॿियो आहे त जेकॾहिं मोले वारी मस्जिद वीरान आहे त उनखे आबाद करण लाइ उते ई बांग सलात कजे, इहो बिल्कुलु जाइज़ आहे। मस्जिद जा चंद हक़ आहिनि। माण्हू नुमाज़ ऐं ज़िक्र खां फ़ारिग़ मस्जिद में वेठा आहिनि ऐं वाइज़ हलंदड़ न आहे त वेठलनि ते सलाम चवे। जेकॾहिं को बि न आहे या सभु माण्हू नुमाज़ में आहिनि त हे अकर चवे, अस्सलामु अलैना मिन रब्बिना व अला इबादिल्लाहि सालिहीन। ममनू वक़्तु न हुजे त विहण खां अॻु 2 रकातूं नफ़िल तहियतुल मस्जिद पढ़ी। मस्जिद में ख़रीदो फ़रोख्त ऐं दुनियावी कारोबार न कजे, हथियार न खोलिजे ऐं गुम थियल शइ जो ऐलान न कजे त बाबा फ़लाणे जी शइ गुम थी या फ़लाणी शइ गुम थी आहे। मस्जिद में ऐलान करण जी इजाज़त न आहे, जाइज़ कोन्हे। दुनियावी ॻाल्हियूं न कजनि। इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह अहयाल उलूम में फ़रमाए थो त जेको शख़्स मस्जिद में अजायूं ॻाल्हियूं कंदो, क़यामत जे ॾींहुं उनखे घणी पेशीमानी थींदी। त असां मुस्लमाननि जो फेवरेट हूंदो आहे ॻाल्हि त मस्जिद में अक्सर करे दुनियावी ॻाल्हियूं कंदा आहियूं, दुनियावी सियासतुनि जूं ॻाल्हियूं कंदा आहियूं, त इन्हनि खां परहेज़ करियूं। छो अलाह जो घरु आहे त इन में अलाह ऐं अलाह जे रसूल जी तारीफ़ कयूं। माण्हुनि खे लताड़े अॻी सिफ़ ताईं पहुचण जी कोशिशि न कजे। नुमाज़ पढ़ण जे लाइ जाइ तकरार न कजे, मुक़ररु न कजे ऐं के जाइ ते इतराज़ हूंदा आहिनि उहो बि न कजे। सिफ़ में सोड़ न करे, मस्जिद जी सफ़ाई कजे, नुमाज़ पढ़ंदड़ जे अॻियां न लंघे, आङिरियुनि खां ठकाव न ॾियारे, मस्जिद में ॿारनि ऐं चरियुनि खे अचण खां रोके ऐं ज़िक्र घणो कजे। इन्ही मसइलनि जो दलील आलमगीर में मौजूदु आहे। त असां मुस्लमाननि में हिकिड़ो इहो आदत थी वई आहे त अलाह जे घर खे अलाह जो घरु करणु सम्झंदा आहियूं। मस्जिद में दुनियावी अजायूं सियासतनि जूं ॻाल्हियूं, जेके सियासतदान आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं मस्जिद में कंदा आहियूं। अक्सर करे शैतान त पंहिंजा कम मस्जिद में ई कराईंदो आहे। त असां मुस्लमाननि खे खपे मस्जिद में दुनियावी ॻाल्हियूं न कयूं, परहेज़ करियूं। जेको केरु ॻाल्हि करे थो त उनखे मना करियूं ऐं कोशिशि कयो मस्जिद में अचो था त ज़िक्र में मसरूफ़ थी वञो, तस्बीह पढ़ो, अलाह खे यादि कयो। जा मस्जिद जेको इमाम आहे उनखां तव्हां सुठियूं ॻाल्हियूं, सुठा मसला हासिलु कयो, हीअ तव्हांजे लाइ बहितरु आहे, सवाबु मिलंदो तव्हांखे। बाक़ी तव्हां मस्जिद में दुनियावी ॻाल्हियूं कंदा, सियासतदान जूं ॻाल्हियूं कंदा त फ़लाणो सियासत हीअं थियो, फ़लाणो हीअं थियो, एम हीअं थियो, ऑफिसर हीअं थियो, त उहे ॻाल्हियूं तव्हां मस्जिद में कंदा त तव्हांजी इबादत करणु ईअं ख़तमु थी वेंदी, तव्हांजी उनखे इबादत जो सवाबु कोन मिलंदो। तव्हां ॾिसो था त मस्जिद अलाह जो घरु आहे, उन जी सफ़ाई कजे, उन में अदब सां पेश अचे। मस्जिद में वॾी आवाज़ सां बि न ॻाल्हाइजे। जीअं मस्जिद में के जमात थियनि, उन्हनि सां के मसइला पेश अचनि था
कहिड़ा मसइला पेश अचनि था नमाज़नि जे मुतालिक़, त तव्हांखे जेकॾहिं उन मसइले में का तकलीफ़ थिए थी त तव्हां उहे मसइला इमाम सां रुजू कयो त साईं इमाम साहिबु तव्हां इमाम जे मस्जिद जा हे फ़लाणी जमात में मसइलो आहे, नमाज़ सही कोन थो पढ़े, इमाम पाणी पंहिंजे हिसाब सां हुनखे डायल कंदो, सम्झाईंदो। बाक़ी जेकॾहिं तव्हां हुनखे डायरेक्ट माण्हुनि जे मुंहं ते चवंदा त मुनासिबु कोन्हे, सुठो कोन्हे, कोशिशि कयो त मस्जिद में दुनियावी ॻाल्हियुनि खां परे कयो, मस्जिद में इबादत कयो अलाह जी यादि कयो। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।